भगत कंवर राम जेको हिकिड़ो पासो आहे भगत कंवर राम जो, उहो आहे त मज़हबी हवाले सां हिंदू उनखे पंहिंजो संत या भगत चवनि था। हिकिड़ो ॿियो पासो भगत कंवर राम जो इहो बि आहे त भगत कंवर राम हिकिड़ो वॾो आर्टिस्ट हुयो, जेको राग विराग कंदो हुयो। आम माण्हुनि जी महफ़िलनि में वञी करे उनखे राग जे ज़रिए जेको उन वक़्तु रिवादारी मज़हबी रिवादारी पैदा करण जे लाइ उन हिसाब सां। ऐं ॿियो हिकिड़ो वॾो पासो भगत कंवर राम जो इहो हुयो त उन वक़्तु सोशल वर्क कंदो हुयो भगत कंवर राम। स्टिल हाणे ताईं बि घोटकी जरवार उनजे सराउंडिंग्स में खूह खोटायल आहिनि, जेके भगत खोटाया हुया माण्हुनि जे यूज़ जे लाइ, पाणी जे लाइ। जरवार में स्टिल हिकिड़ी पुराणी खूह आहे जंहिंखे प्रिज़र्व कयो वियो आहे। उतां जे माण्हुनि उनजे ॿाहिरियां जेको दीवार वीवार कढे भगत कंवर राम जी यादि तौरु रखी आहे। ॿिए नंबर ते उन मुसाफ़िर खाना ठाहिराया, उते जीअं ॿाहिरियां ईंदड़ माण्हू जेके आहिनि शहर में वेही करे मुसाफ़िर खां थक पटे सघनि। हीअ सभिनी शयुनि खे ॾिसंदे उन वक़्तु इस्टेब्लिशमेंट या मज़हबी धुरियूं जेके हुयूं उहो मज़हबी रिवादारी खे टोड़ण जे लाइ उत्तर सिंध में ख़ासि तौर ते शहीद अलाह बख़्श उमिरि जे क़त्ल खां पोइ भगत कंवर राम जो क़त्ल कराए उते जेका मज़हबी रिवादारी हुई या मुतबेद जेका उन टाइम कोन हुई उनखे पैदा करण जी कोशिशि कई वई। ऐं भगत कंवर राम जो क़त्ल में उतां जी वॾी दरगाह भरचूंडी शरीफ़ उहा मुलवस हुई, उतां जा पीर मुलवस हुया। उन्हनि जे चवण ते ई उन्हनि जो मुरीद वञी करे भगत कंवर राम खे मांझंदि मां वापसि ईंदे रेल में गोली हईं ऐं रोक स्टेशन वेझो उनजे घणी रत वही वञण करे उन शहादत माणी। उन खां पोइ हिकिड़ो नफ़रतनि जो जेको सिलसिलो शुरू थियो, जेको स्टिल अञा ताईं कॾहिं कॾहिं ज़ाहिर थींदो आहे। अॼु वरी असां उन हिकिड़े मिसाल खे कुझु सालनि अंदरि दोहिरायूं पिया ऐं भगत कंवर राम जी वरसी बि मल्हाईंदा आहियूं, उनखे यादि बि कंदा आहियूं। उनजे जेके सिंध जे लाइ कयल कम आहिनि उन्हनि खे यादि कंदा आहियूं। अॼु कराची प्रेस क्लब जे साम्हूं बि इन हवाले सां असां गॾु थिया आहियूं त भगत खे ट्रिब्यूट पेश करे सघूं।